अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। तुर्किया ऐं शाम में आयल ज़िलज़िले सबबि फ़ौतुनि जो अंग 4372 थी वियो। तुर्किया में फ़ौतुनि जो अंग 2921 थी वियो। 15834 माण्हू ज़ख़्मी। शाम में 1451 ॼणा मारिजी विया। 3531 ॼणा ज़ख़्मी आहिनि। अमरीकी इदारे जो चवणु आहे त तुर्की ऐं शाम में ज़िलज़िले सबबि फ़ौतगिन जो अंग 10,000 खां 1 लख ताईं थी सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्की जे दौरे सबबि दहशतगर्दी जे मामले ते ख़मीस ॾींहुं थींदड़ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुल्तवी कई वई। सुद समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर सुभाणे सुबुह इनक़रार रवाना थींदा। APC जे ईंदड़ तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान ख़ान जूं हिकमत अमलियूं नाकाम थी चुकियूं आहिनि। इमरान ख़ान खे ख़बर नाहे त जेल में रहणु केतिरो ॾुखियो हूंदो आहे। इमरान ख़ान जो मक़सदु सियासी अफ़रा तफ़री आहे ऐं हू उन में नाकाम थींदो। सिंध हाई कोर्ट जी सिक्योरिटी वधाई वई। रैपिड रिस्पॉन्स फोर्स जा अहलकार मुक़ररु कया विया। सिंध हाई कोर्ट में दाख़िल थींदड़ रस्तनि ते बि गाॾियुनि जी तलाशी वरिती पई वञे। फूड खाते जैकमाबाद जे अमलदारनि जी मिली भगत सां राति जी ऊंदाही में जैकमाबाद रस्ते बलोचिस्तान ऐं अफ़गानिस्तान कणिक ऐं अटो स्मगलिंग थियण खे रोकण लाइ कानून लागू कंदड़ इदारा हरकत में अची विया। 2 10 व्हीलर ट्रकुनि ते छापो। कणिक सां भरियल ट्रकूं पुलिस तहवील में ॾिनियूं वयूं। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।